असुलो नाज़रीन प्रोग्राम जवाब खपे सां गॾु मां आहियां इम्तियाज़ मीर। असेंबली तहलील करण जी समरी जीअं त मोकिली वई आहे प्राइम मिनिस्टर जी तरफ़ां सदर जे तरफ़, ऐं अॼु असेंबली तहलील थी वेंदी। मुल्क जे अंदरि बहस मुबाहिसा पिया थियनि त इलेक्शन कॾहिं थींदी, इलेक्शन छाजे करे त 90 ॾींहं जे अंदरि मुमकिन नज़र कोन थो अचे। ऐं उन सां गॾु अॼु वज़ीर आज़म जीअं त मुल्क जे अंदरि 9 मई जा वाक़िया थिया, अहिड़ियूं बग़ावतूं बि थियूं। उन सां गॾु अॼु शाहिद ख़ाक़ान अब्बासी बि चयो त मौजूदा असेंबली तारीख़ जी बदतरीन असेंबली साबित थी आहे। मूंखे टेलीलाइन ते जॉइन कियो आहे सीनियर रहनुमा सीनियर सियासतदान सेनेटर बि चयो डॉक्टर करीम ख्वाजा साहब। डॉक्टर साहब तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम। महिरबानी, थैंक यू। डॉक्टर साहब, जमहूरियत जे अंदरि वोट ऑफ नो कॉन्फिडेंस भी ईंदो आहे, तहरीक अदम एतमाद भी ईंदी आहे। कुझु वज़ीर आज़म घर वेंदा आहिनि, कुझु नवां वज़ीर आज़म ईंदा आहिनि, कोलेशन गवर्नमेंट ठही 13 सियासी जमात जो जेको इतिहाद हुयो का आसान ॻाल्हि कोन हुई। हे अनोखो हिकिड़ो वाक़ियो हुयो या अनोखो हिकिड़ो इतिहाद हुयो जेको अॻिते असांखे तमामु घटि नज़र थो अचे। वज़ीर आज़म साहिबु चए थो अॼु हुकूमत 12 बजे हुकूमत ख़तमु थी वेंदी, छाजे करे समरी मूव कई वई आहे असेंबली डिज़ोल्व करण जी। छा चवंदो डॉक्टर साहिब? चवंदा आहिनि आती है सनम जाती है सनम। हाँ, बस हुकूमत मिली 16 महीना असां कोशिश कईसीं मसला हल करण जी। हाणे असां वञूं पिया, पोइ हाणे ख़बर न आहे वरी कॾहिं असेंबली में वरी असांखे स्पेस मिले। डॉक्टर साहब, निगरान सेटअप जे लाइ मुख़्तलिफ़ नाला आहिनि। हफ़ीज़ शेख साहब बि जो नालो आहे, जलील अब्बास जीलानी साहब आहे, उनजो बि नालो आहे, साबिक़ सेक्रेटरी ख़ारजा आहे, उन्हनि जा नाला आहिनि। मुख़्तलिफ़ नाला था हलनि, कोई हिकिड़े नाले ते ज़रूरु इतफ़ाक़ थी वेंदो। डॉक्टर साहब, हिन वक़्तु हिन ईंदड़ इलेक्शन ते छाजे करे डिजिटल सेंसस खां पोइ हिकिड़ो शक आहे त 6 महीननि में इलेक्शन थिए थी, 7 महीननि में थिए थी, हिकिड़ी पहिरियों चकर इहा हुकूमत जो एॾो शक आहे। छा चवंदव डॉक्टर साहब? सही, हाणे शक त असांखे बि आहे। तव्हांजे प्रोग्रामनि में मुख़्तलिफ़ वक़्तनि में मूं इज़हार कयो आहे, मुंहिंजी सोच छा आहे उहो तव्हांखे ख़बर आहे। बाक़ी इहो आहे त इलेक्शन अगरि नथा थियनि पोइ हिन में ज़िमेदार असीं सभु हूंदासीं, ऐं को आवाम असां खां पलान ज़रूरु वठंदी इलेक्शन न थियण जा। ऐं यकीनन इहो जेको डिजिटल वारो जेको इशू आहे, जेको डिले जो टैक्टिक्स थिए पियो, ऐं मूं अॼु अख़बार में पढ़ियो सिंध में त को अफेक्ट कोन थींदो सवाइ नेशनल असेंबली सीटूं सभु उहे ई रहनि पियूं। 2 सीटियूं असांजी अंदरि सिंध मां वञनि पियूं, उहे 2 सीटूं सिंध जे राजधानी कराची खे इज़ाफ़ी मिलनि पियूं। ऐं सच त असांजे सूबे में त असरु कोन थियो आहे। हा, बाक़ी इहो आहे ज़रूरु आहे त हिकिड़ो सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन तरफ़ां कल्ह मूं अख़बार पढ़ियो त हुननि पिटीशन कई आहे त जेके 2 जेके सूबा जेके चीफ मिनिस्टर हुआ उहो केयरटेकर हुआ, हाणे उहो छा थो थिए उहो ख़बर कान्हे। पर अगरि इलेक्शन वक़्त ते कोन था थी ऐं वक़्तु साबित कंदो न जेके मिसाल तौर ते त हिन में केरु इन्वॉल्व आहे। सही। ऐं उहो ख़बर माण्हुनि खे थी वेंदा त महीने खां पोइ 2 महीने खां पोइ सॼी चीज़ क्लियर त थी वेंदी आहे। पोइ त साईं अगरि इलेक्शन नथा थियनि पोइ त आवाम जेके बि रिस्पॉन्सिबल आहिनि उनखे पोइ 5 साल खां पोइ, साल खां पोइ, 2 साल खां पोइ बख़्शींदी कोन। डॉक्टर साहब, हे 15 महीना के बेहतर न गुज़रिया आहिनि, को आवाम खे त रिलीफ इन 15 सालनि में डॉक्टर साहब कोन मिलियो आहे। साईं, आवाम खे रिलीफ 75 साल में ई कोन मिलियो आहे। इम्तियाज़ मीर साहब, सही। कहिड़ो जेको सो रिलीफ मिलियो आहे? सोशल वेलफेयर स्टेट ठही आहे, असांखे बि आज़ादी मिली, हिंदुस्तान खे बि मिली, उहो हींअर शुरू वारे 3 या 4 मुल्कनि में अची वियो इकोनॉमिकली। असां त मुंहिंजे ख़्याल 95 नंबर ते आहियूं। असांजे इंडेक्स ॾिसो मुख़्तलिफ़ सीज़न में। ऐं 16 महीननि जो त मसइलो कोन्हे, 75 साल जो मसइलो आहे। सही। ऐं उहो मसइला तव्हांखे ख़बर आहिनि छा आहे। वज़ीर आज़म जीअं त चयो त चेयरमैन PTI खे जेकी सज़ा मिली आहे उन ते न असां मिठाई विराई आहे, न असां ख़ुशीअ जो इज़हार कयो आहे। 9 मई बग़ावत हुई, छा चवंदो? ॾिसो, रियासत जे ख़िलाफ़ जेको बि विढ़ियो आहे उन ते केस हलिया आहिनि।
9 मई ते बि हलिया आहिनि, उन खां पहिरीं बि जेके पाकिस्तान में जिन बि रियासत जे ख़िलाफ़ बग़ावतूं कयूं आहिनि केस हलिया आहिनि। रियासत जे ख़िलाफ़ बग़ावत जी पुठभराई त को बि पाकिस्तान शहरी नथो करे सघे। बाक़ी हाणे आउं छा चवां, वक़्त सां गॾु चीज़ूं अनफोल्ड थींदियूं, तारीख़ में वक़्त सां गॾु चीज़ूं खुली ईंदियूं। डॉक्टर साहब, तव्हांखे 15 साल मिलिया कंटिन्यू सिंध जे अंदरि, ठीकु आहे, तव्हां हॉस्पिटल्स ठाराया, इन में कोई शक न आहे। हाणे बि चेयरमैन साहब बिलावल साहब जेको आहे हॉस्पिटल जो इफ़्तिताह कयो सखर जे अंदरि, घोटकी जे अंदरि कुझु कैंपस मेरान यूनिवर्सिटी जा IBA जा ज़रूरु थिया। रोज़गार जे लाइ, माना जॉब जे लाइ, माण्हुनि जो गुज़ारो बहितर थिए, उन लाइन ते कमु कोन थियो सिंध जे अंदरि। ॾिसो, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में असां शयूं रखियूं आहिनि, उनमें बि ट्रेनिंग कई आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि में, ऐं साॻे वक़्त में ई कैंपस खुलनि था, त इहे नौजवान निकिरनि था, छोकिरा छोकिरियूं, इहे पंहिंजो रस्तो कटंदा ऐं पंहिंजो रोज़गार तलाश कंदा, मुल्क खां ॿाहिरि वेंदा। इहो ई हिकिड़ो तरीक़ो आहे। छा जो हाणे नौकिरियुनि में त एतिरी सख़्ती कान रही आहे त लखां माण्हुनि खे रोज़गार ॾेई सघिजे। इहो आहे त बाबा हाणे टेक्नोलॉजी ते हर को बिज़नेसिस करे, या जेको बि जंहिं खाते में आहे, या ज़मींदार आहे, या आबादगार आहे, या जेको इंजीनियर निकिरे थो, या डॉक्टर निकिरे थो, या ॿियनि शोबनि में माण्हू निकिरनि था, उहे वञी करे प्राइवेट कारोबार कनि, गवर्नमेंट लोन्स ॾे। फ्यूचर त ईअं आहे सॼी दुनिया जो। छा जो जेका नज़र अचे पियो, जेको मॉडल हिंदुस्तान में या पाकिस्तान में या यूरोप में या अमेरिका में, वो इहो ई मॉडल आहे। तो मिक्स्ड इकोनॉमी वारो, उन में ई कामयाबी थींदी जेको लॻे इहो। डॉक्टर साहब, इलेक्शन तव्हांखे पाण ख़बर आहे त इलेक्शन जमहूरियत जे लाइ हिकिड़ो बहितरीनु प्रोसेस आहे, अकाउंटेबिलिटी थिए थी, परफॉर्मेंस जी बि अकाउंटेबिलिटी थिए थी, कहिड़ी ऐं वरी नवां चहिरा अचनि था सिस्टम जे अंदरि। पीपल्स पार्टी सिंध जे अंदरि जेकॾहिं असां ॾिसूं डॉक्टर साहब, पीपल्स पार्टी जे लाइ एज़ अ जमात जंहिं माण्हुनि क़ुर्बानी ॾिनी, पंहिंजो रतु ॾिनो, खून ॾिनो, उहे वर्कर नज़रियाती कारकुन जेके आहिनि, जॾहिं इक़्तिदार थो मिले, उन जो फल जेको आहे जमहूरियत जो, उहो पैराशूटर्स खे मिले थो, ॿाहिरियुनि माण्हुनि खे मिले थो जेके इक़्तिदार जे करे ज्वाइन करनि था। नज़रियाती कारकुन ऐं कारकुन नज़रअंदाज़ थियो आहे हमेशह। इन सां तव्हांखे एग्री करिणो पवंदो। न, पीपल्स पार्टी कंपनसेट कयो आहे, शहीद भुटे कयो, बीबी शहीद कयो, ज़रदारी साहब पंहिंजी कोशिशि पूरी कई, बिलावल साहब बि इलाही कोशिशि कई, पर हाणे छा आहे जो मल्टी क्लास पार्टी आहे, मुख़्तलिफ़ क्लास जा माण्हू आहिनि, मुख़्तलिफ़ कम्यूनिटीज़ जा माण्हू आहिनि, इलेक्टोरल पॉलिटिक्स आहे, त उन जा हिकिड़ा पंहिंजा डायनेमिक्स आहिनि। पीपल्स पार्टी कोशिशि ज़रूरु कयो आहे त पंहिंजे नज़रियाती असासे खे इंटैक्ट रखे ऐं एडजस्ट करे। बाक़ी 100% कोन थियो आहे, उहो त पंहिंजी जाइ ते आहे, त पार्टी कोशिशि ज़रूरु कई आहे, भुटे शहीद खां वठी करे हेल ताईं। डॉक्टर साहब, सिंध जे अंदरि 4-5 शयूं आहिनि जंहिंखे असां जेकॾहिं ॾिसूं डॉक्टर साहब, हिकु त तव्हां वटि एजुकेशन आहे, एजुकेशन जो हाल तव्हांजे साम्हूं आहे। हेल्थ में NICVD आहे, हाणे सभु माण्हू त को दिलि जा पेशेंट कोन था थियनि, डिस्ट्रिक्ट लेवल ते हॉस्पिटल्स हूंदियूं, बहितर हूंदियूं। तव्हांजो इरीगेशन, एग्रीकल्चर सेक्टर तव्हां पंहिंजो पाण ॾिसो, जेके बारिशूं थियूं अञा ताईं उन जा डैमेजिस आहिनि, अञा ताईं उन ताईं बि गवर्नमेंट कोन पुगी आहे। इहे 3-4 शयूं आहिनि जेके सिंध जे माण्हू जे लाइ, और शहरनि में माण्हू जेको आहे एतिरा कोन था, 60-70% तव्हांजा माण्हू जेके रहनि था उहे एग्रीकल्चर ते आहिनि। छा चवंदव डॉक्टर साहब? इलाही उनायूं आहिनि माशरे में, तसाद आहिनि, इलाही जेके कॉन्ट्रडिक्शंस आहिनि, पॉज़िटिव बि आहिनि, नेगेटिव बि आहिनि। माशरो हले पियो, मक़सद गॾु चीज़ूं खुली करे ईंदियूं, माण्हुनि में शऊर वधे पियो, टेक्नोलॉजी जे करे, ग्लोबलाइज़ेशन जे करे। तो आउं सम्झां थो त असांखे होपफुल रहणु खपे। वरी महिरबानी डॉक्टर साहब, तव्हां टाइम ॾिनो, तव्हांजी वरी महिरबानी। ब्रेक जो टाइम था, ब्रेक खां पोइ